नाज़रीन असां सां गॾु मौजूदु आहे वकील अॻवान मोहम्मद नवाज़ रिंद, जंहिं पाण जेको आहे पेटिशनर थी करे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में केस दाख़िल करायो आहे, जंहिंमें उन इहो ॼाणायो आहे त अटो जेको आहे स्मगलिंग थी रहियो आहे ऐं अटो जेको आहे महांगे अघ ते जो विकिरो करणु थी रहियो आहे। उन में हुन डिप्टी कमिश्नर ऐं जेको आहे DFC समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जेको आहे धुर कयो आहे। उन बाबति उनखां पुछा था कि मोहम्मद नवाज़ तव्हां असांखे ॿुधायो जेकी तव्हां केस विधो आहे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में, कंहिंजे ख़िलाफ़ु विधो आहे, उन में कहिड़ी इस्तदा कई वई आहे कोर्ट खां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उन में असां जेको आहे त फस्ट ऑफ ऑल डिप्टी कमिश्नर जेकाबाद खे पार्टी बणायो आहे, SSP जेकाबाद, कस्टम्स वारा, एक्साइज़ अमाइदीन, रेट कंट्रोल अथॉरिटी ऐं डिस्ट्रिक्ट फूड वारा, जिन मां 2 हाज़िरियूं थी चुकियूं आहिनि मुख़्तलिफ़ डेट्स ते। उन में डिस्ट्रिक्ट फूड वारा, कस्टम वारा ऐं एक्साइज़ वारा हाज़िर थिया। 3 रिस्पोंडेंट्स अञा बि हाज़िर कोन थिया आहिनि, जंहिंजे करे असां तारीख़ूं वधाईंदा पिया अचूं त जेसि ताईं उहे अचनि पंहिंजो जवाबु दाख़िल करनि। कंसर्न जेको आहे पंहिंजो प्रोग्रेस रिपोर्ट उहा DFO वारनि पंहिंजी ॾिनी आहे, डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर जी डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोल वारनि ॾिनी आहे, जंहिंमें उन्हनि जेको आहे त ॿुधायो आहे त असांखे 9,800 बोरियूं मिलनि थियूं पियूं बैग्स टोटल डिस्ट्रिक्ट जे लाइ, ऐं कंज़प्शन जेका आहे मोर देन 20,000 बैग्स आहे, 20,000 खां तजावज़ आहे। पॉपुलेशन खे जेको आहे त उन्हनि मद्देनज़र रखियो, थी सघे थो 2013 जे सेंसस खे कंसीडर करे उन्हनि इहा फिगर आंदी हुजे, मगर असां उन्हनि खे ओपन कोर्ट में चयोसीं त बाबा हिन टाइम सेंसस जेका आहे 2013 खां तजावज़ करे चुकी आहे, ऐं जेकाबाद डिस्ट्रिक्ट जी जेका पॉपुलेशन आहे कंसिस्टिंग अपॉन मोर देन 13 लख, पोइ उन खे तव्हां कीअं जेको आहे त अवेल कंदो। ऐं चकी जेके आहिनि गवर्नमेंट जे तरफ़ां रजिस्टर्ड चकी, उन्हनि जी उन्हनि फ़हिरिस्त ॾिनी आहे 53 चकियूं, ऐं चकियूं उन खां वधीक कमु कनि थियूं पियूं, इहा ऑफ द रिकॉर्ड ॻाल्हि आहे। इन खां अलावा फ्लोर मिल उन्हनि हिकिड़ी डिस्क्राइब कई आहे जेकाबाद में पूरे डिस्ट्रिक्ट जे लाइ, और ॿी जेका उन्हनि पंहिंजी फिगर ॾिनी आहे त उन्हनि चकियुनि खे असां ॿमण जेको आहे फीकस चकी खे ॾियूं था, जेका हिकिड़ी स्ट्रेंज ॻाल्हि आहे, जेका असांजी सम्झ खां ॿाहिरि आहे त ॿमण चकी खे मिले थो पियो 53 चकियूं त 106 मण मतिलबु जेको आहे त उन्हनि खे अन मिले थो पियो, त इहो एॾे वॾे पॉपुलेशन खे कीअं कवर, 11 लख जी आबादी आहे जेका 11 लख जी आबादी, एॾे वॾे पॉपुलेशन खे कीअं इहे कवर करे सघंदा। महांगाई जो तूफ़ान आयो आहे, यानी अटे जी सूरत में उन में बि रिडक्शन अची सघे थी, ऐं इहा जेका असांजी ज़ख़ीरा अंदोज़ी आहे इहा बि असांजे ई कमु अची वेंदी, छो जो स्मगलिंग थियण खां पोइ इहे रेट घटि लो ते अची वेंदा इंशाल्लाह, ऐं अवाम जी शिकायत बि ख़तमु थी वेंदी, स्मगलिंग बि कंहिं हद ताईं रुकिजी सघे थी। नाज़रीन असां सां गॾु मौजूदु आहे मज़दूर शहरी इत्तेहाद जो अॻवान हाजी ग़ुलाम नबी रिंद, जंहिं कुझु ॾींहं अॻु में जेको आहे त अटे जे बहरान ते ऐं अटे महांगे विकिरे ते जेको आहे त बाक़ाइदा एहतिजाज कयो ऐं धरणो बि ॾिनो DC ऑफिस अॻियां। हाजी साहिबु तव्हां असांखे ॿुधायो त उन एहतिजाज जो को खड़तेल निकितो? बदकिस्मती सां इहो चवणो पए थो कि सिंध में जेके एहतिजाज थींदा उनजो काई रिज़ल्ट नथो निकिरे। तव्हां ॾिसो त सिंध गवर्नमेंट इहो ऑर्डर कढियो आहे कि हर ज़िले में जेको डिप्टी कमिश्नर आहे उहो हिते स्टॉल हाणे अटे जो। बदकिस्मती सां इहो चवणो पए थो कि जेकमबाद में त अॼु ताईं न तव्हां साफ़ ॾिठो आहे स्टॉल, न असां ॾिठोसीं कि जेकमबाद में सस्तो ग़रीबनि जे लाइ स्टॉल लॻो आहे। तव्हां ॾिसो कि आए दिन जेको आहे उते फ्लोर मिल ते जेके हज़ारां जेको ग़रीब पोरियत जेके दरपदर थी अटे जे लेन बीठा आहिनि उनखे अटो ई नथो मिले। हालति इहा आहे कि सिंध में डिप्टी कमिश्नर निंड पियो आहे लॻे ई थो, इंतिज़ामिया बिल्कुलु तवजो नथो ॾिए, छो त हे ग़रीबनि जो मसइलो आहे। अटो वॾनि माण्हुनि जो मसइलो न आहे, वॾेरे या MP MNA जो मसइलो न आहे। हे हिकिड़ो मां त चवां थो कि सिंध ॾिसो असांजी कणक में ख़ुदि कफ़ील आहे, लेकिन बदकिस्मती हथरादू बहरान खे पैदा कयो आहे। डिप्टी कमिश्नर जो जेको मीटिंग घुराए थो माण्हुनि जो, उहे माण्हू पाण इन अटे जे बहरान जा ज़िम्मेदार आहिनि, उन्हनि जा पंहिंजा गोदाम भरिया पिया आहिनि। DC कहिड़ा मीटिंग करे थो? तव्हां राति जो ॾिसो 12 बजे खां बाद तव्हां वञो शंबे शाह चेक पोस्ट ते, तव्हां ॾिसो जेको आहे कणक अटे जी सूरत में समय जेके ट्राला राति जो निकिरी वञनि था, उनखे वठण वारो झरण वारो कोई न आहे, छो त उहे माण्हू ताक़तवर आहिनि। जेकमबाद में ख़ासि कर मां इहो ॾिठो आहे कि हिते जेके अफ़सर अचनि था उहे जेके आहिनि सिर्फ़ु निंड पिया आहिनि, प्राइज़ लिस्ट ते कोई कंट्रोल न आहे। सिटी में जेके वणिया जेके कारोबारी आहिनि, हिंदू आहिनि, मुस्लमान आहिनि, जेके बि आहिनि उहे पंहिंजे मनमानी रेटनि ते अटो विकिणनि था, उनको पुछा करण वारो कोई न आहे। भला प्राइज़ लिस्ट प्राइज़ कंट्रोल वारा काॾे विया, उहे छा जूं पघारूं था वठनि। नाज़रीन असां सां गॾु जेकाबाद जे अटे जो वापारी अठूमल मौजूदु आहे, उनखां पुछा था कयूं। अठूमल तव्हां असांखे ॿुधायो त जेकाबाद में अटो कीअं मण तव्हां हलाए रहिया आहियो? 4550 रुपयो VIP, 4150 रुपयो सुपर चकी वारो।
वज़न घणे किलो पे वज़न 38 किलो ॿुधायो 4250 38 किलो 111 रुपया 111 रुपया पवंदो VIP और ॿियो हलो ठीकु आहे 111 रुपया पर सरकार जो रेट त ॿियो आहे सरकार त 75 रुपया किलो चए थी साईं सरकार गवर्नमेंट जो हलाइनि था न चौक चौक ते साईं चौक चौक ते छो तव्हां गवर्नमेंट खां ॿाहिरि हो तव्हां पाकिस्तान सरकार जे अंडर में नथा अचो असांखे साईं मिले ई महांगो थो त महांगो हलाईंदासीं साईं केरु महांगो ॾिए थो तव्हांखे मिलनि वारा साईं रोड़ी शक्कर भुटकी उहो तव्हांखे महांगो ॾियनि था पोइ सरकार जे उन हुकुम ते केरु अमल कराईंदो तव्हां 75 रुपए जे बजाए जेको आहे 111 रुपए किलो अटो ॾियो था या 112 रुपए इहो त रेस्की जेका पाड़े जा दुकानदार आहिनि उहे त 150 रुपए किलो हलाइनि था असांखे साईं मिले ई मिलनि में इहो थो न रेट मिल वारो हलाए सघंदो आहे न सिर्फ़ु ॿियो को थोरे हलाए सघंदो मिल वारो ई हलाईंदो नी रेट 75 रुपए किलो अच्छा अटो जेको आहे तव्हां हलायो था उन ते त जेको आहे 40 किलो लिखियलु आहे पोइ तव्हां 38 किलो छो था ॾियो 38 किलो ईंदो ई मथां 38 किलो भरती आहे जेको आहे असां ॿुधायूं था न साईं सभिनि खे 38 किलो आहे सुपर बि VIP असांखे त इहो चयो वञे थो तव्हां हिते जेको आहे 40 किलो वारे मां 2 किलो अटो कढी पंहिंजी भर्ती कयो था तव्हां वटि पंहिंजी मशीन बि आहे न न हे अंदरि पियो आहे सॼियूं गाॾियूं पियूं आहिनि त बिल्कुलु तव्हां चेक करे सघंदा आहियो सॼियूं गाॾियूं पियूं अथव हुननि खे चओ न तव्हांखे 40 किलो पूरो ॾियनि 38 किलो छो था ॾियनि 38 किलो साईं घुरनि ई 38 किलो था हिते साईं सभु ग्राहकी घुरनि त इहो त तव्हां कयो था ईअं हा गाॾियूं अची थियूं अंदरि गाॾियूं पियूं अथव जेतिरो चेक करे सघंदा आहियो सभु उतो ई ईंदियूं आहिनि गाॾियूं तव्हां भर्ती करायो था न त मिल मां उतो ई हा एतिरी 38 किलो छो भर्ती करायो था 40 किलो जी करायो न माण्हू घुरनि ई 38 किलो था सभु ग्राहक टोटली दुकान था साईं असां को हाणे तव्हां 75 रुपए किलो अटो न हलाईंदो न साईं जेको रेट मिलंदो असां हलाईंदासीं बाक़ी मिल वारो सदाईं हलाईंदो न साईं हा जंहिंखे माना तव्हां सरकार जे हुकुमनि खे न मञंदो साईं हाणे असांखे मिले त असां सदाईं हलाईंदासीं छो न हलाईंदासीं नाज़रीन असां सां गॾु मौजूदु आहे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर वसीम ख़ान जमाली अॼु साईं चार जो इम्तिहान खां पुछा था कयूं साईं तव्हां असांखे ॿुधायो त जैकाबाद में कणक जी कोटा केतिरी आहे फ्लोर मिलियूं केतिरियूं चकियूं केतिरियूं उन्हनि खे जेको आहे केतिरो जेको आहे पंहिंजो अटो या कणक जेको आहे उन्हनि खे मुहैया कई वञे पई साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फस्ट ऑफ ऑल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हीउ मुंहिंजो पहिरियों ॾींहुं आहे अॼु मां हिते जेको आहे सो चार्ज वरिती आहे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर जैकाबाद जी एज़ पर रिकॉर्ड मां कुझु शहर विज़िट बि कयो आहे ऐं फ्लोर मिल बि विज़िट कई आहे असां वटि हींअर जेके वर्किंग कंडीशन में आहिनि उहे 53 अटे जूं चकियूं आहिनि ऐं हिकु असां वटि जेको आहे सो फ्लोर मिल आहे जेका असांखे मंथली कोटा मिलंदी आहे सेंक्शन मथां गवर्नमेंट ऑफ सिंध फूड डिपार्टमेंट खां उहा तक़रीबन 5000 बैग्स असांखे चकियुनि जी कोटा मिलंदी आहे ऐं 9408 बैग्स असांखे जेको आहे सो हर महीने फिरोल मिल जी सरकारी कोटा मिलंदी आहे जेका असां गवर्नमेंट जे सब्सिडाइज़्ड अघ ते उन खां अटो ग्राइंड करे ऐं जेको आहे सो सेल कराईंदा आहियूं मुख़्तलिफ़ स्टॉल्स ते अच्छा सर अटे जी कोटा थोरी न आहे हाणे तव्हां जेको 53 चकियूं चओ था उनजे लाइ जेको आहे त 5000 बोरियूं चओ था इहे थोरियूं न आहिनि महीने में 11 लख जी आबादी आहे जैकाबाद ज़िले में असल में मसइलो इहो हूंदो आहे जेका मथां गवर्नमेंट कोटा सेंक्शन कंदी आहे उहा असांखे कोटा मिलंदी आहे रीजन वाइज़ मीन्स डिवीज़न वाइज़ हाणे जेकॾहिं फ़र्ज़ु कयो लाड़काणो डिवीज़न आहे त लाड़काणी डिवीज़न खे जेको आहे न हिकिड़ी असांखे गॾियल कोटा मिलंदी आहे पोइ फर्दर जेको असांजो डिप्टी डायरेक्टर ऑफिस लाड़काणा हूंदी आहे उहा असांखे जेतिरियूं चकियूं हूंदियूं आहिनि पूरे डिवीज़न में उन्हनि ते जेको आहे सो डिवाइड करे फ़ी चकी जे हिसाब सां कोटा मिलंदी आहे या फ्लोर मिल जे हिसाब सां कोटा मिलंदी आहे हाणे जेको लाड़काणी डिवीज़न में फ़ी फ्लोर मिल आहे उनजी कोटा तक़रीबन इहा बि जेका मां तव्हांखे ॿुधाई आहे 9408 बैग्स सो अनफॉर्चुनेटली जैकाबाद में फ्लोर मिल सिर्फ़ु हिकिड़ी आहे त पोइ जेका उन हिकिड़ी फ्लोर मिल जी कोटा बीहे थी उहा असांखे एज़ पर जेको ड्यू शेयर आहे एज़ पर रूल उहो असांखे मिले थो पियो वकीलनि जेको आहे हिकिड़ो पेटिशन दाख़िल कई आहे जंहिंमें उन्हनि रेट सां गॾोगॾु गवर्नमेंट खे इहा इस्तदा बि कई आहे ऐं इल्ज़ाम बि लॻायो आहे त जेको आहे डिस्ट्रिक्ट फूड ऑफिस ऐं जेको आहे पंहिंजो कस्टम ऐं पुलिस एक्साइज़ जी जेको आहे पंहिंजो निगरानी में या उन्हनि जी जेको आहे मिली भगत सां अटो कणक जेको आहे स्मगलिंग थिए थी इन बारे में तव्हां छा चवंदो सर हाणे पहिरियां जेको थिए पियो त हुनजी मूंखे काई ख़बर कोन्हे का बाक़ी अॼु मां सुबुह चार्ज वरिती आहे मूंखे राति हुकुम मिलियो मिनिस्टर साहिब जो सेक्रेटरी साहिब जो तव्हां वञी जैकाबाद में रिपोर्ट कयो सो सुबुह खां वठी हिन टाइम ताईं तक़रीबन 4 गाॾियूं मूं बॉर्डर ते पकितियूं आहिनि पोइ 4 गाॾियुनि मां तक़रीबन 3 गाॾियूं जेके आहिनि उहे त प्राइम मिनिस्टर जो कोई रिलीफ पैकेज हले थो बलूचिस्तान में यूटिलिटी स्टोर जे तरफ़ां उहे उन्हनि जूं गाॾियूं हुयूं असां ड्यू वेरिफिकेशन डॉक्यूमेंट्स चेक करे छॾियूंसीं बाक़ी हिकिड़ी गाॾी असां कन्फिस्केट कई आहे जेका प्राइवेट जेको आहे सो कंहिं फ्लोर मिल जी वञी रही बलूचिस्तान आउट बॉर्डर ते उहा हींअर असांजी तहवील में आहे असां डी साहिब सां ॻाल्हायो आहे ऐं मथां असांखे डिपार्टमेंट जा बि ऑर्डर्स मिलिया आहिनि तीअं जेका तव्हां गाॾी जेको आहे सो कन्फिस्केट कई आहे इहा जेको सरकारी रेट आहे उन ते जेको आहे सो पब्लिक खे जेको आहे सेल करे छॾियो तव्हां अचणु सटी जेको आहे कुझु कलाकनि जे अंदरि जेको आहे हिकिड़ी ट्रक पकिड़े वरिती आहे अॻियों DFC जेको आहे एतिरा टाइम रहियो उन त को बि जेको आहे ट्रक न पकिड़ी छा चइजे पोइ माना उहे अटे जी स्मगलिंग में मुलविस हुया
सर इन जे बारे में मां कमेंट नथो करे सघां, इहो हाणे जेको आहे सो हुनजो जेको DFC हुयो उनखे ख़बर हो कीअं पियो करे, छा पियो करे। नाज़रीन, ही हुयो अॼु जो प्रोग्राम जंहिंमें अवां ॾिठो ऐं ॿुधो त जेकाबाद शहर सां लाॻापियल शहरनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे माण्हुनि दायो आहे त अटे जे बहरान ते ऐं महांगाई ख़िलाफ़ जेकाबाद जी ज़िले इंतज़ामिया, डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर समेत कंहिं बि जेको आहे तहरुक न वरितो आहे, न ई का अमली तौर ते क़दम खयां विया आहिनि, जंहिं करे जेकाबाद जो ग़रीब अवाम हिन महांगाई जी चकी में पीड़िजी रहियो आहे। हुननि सिंध गवर्नमेंट खां अपील कई आहे त सिंध गवर्नमेंट महांगाई ते कंट्रोल करण ऐं अटे जे बहरान ते ज़ाब्ते आणण जे लाइ हंगामी बुनियादनि ते तहरुक वठे ऐं का टीमूं जोड़नि, कोई हंगामी बुनियादनि ते क़दम खयां वञनि तीअं जीअं जेकाबाद समेत सिंध जे शहरनि खे जेको आहे त अटे जे बहरान खां जेको आहे निजात मिली सघे ऐं उहे जेको आहे त को रिलीफ वठी सघनि। पंहिंजे मेज़बान नवाज़ सोलंकी खे ॿिए प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाई।